अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 अगस्त ऐं हिन महिल 1 थियो आहे। सुराण आई आहे हाणे स्कूल खां, सो असां ॿई वञूं था ॿाहिरि। ऐं सुबुह सॼो मां मतिलबु देरि सां इन करे थी व्लॉग शुरू कयां जो सॼो सुबुह मां हिन ते कमु कयो आहे ऐं इहो वीडियो तव्हां ॾिसी चुका हूंदव हिन महिल ताईं। सो असां वञूं था ॿाहिरि, कुझु ज़रूरी शयूं वठणियूं आहिनि, कुझु खुटो आहे, कुझु खपे थो, सो उनजे लाइ वञिजे थो ॿाहिरि। ऐं जेको बि थींदो तव्हां सां इंशाल्लाह शेयर कंदासीं। अलाह हिननि खे पुॼंदो मुंहिंजे पाड़े वारनि खे। ॿियो हाणे मां छा चवां, कल्ह हितां मां पैम्पर्स खणाया आहिनि जमादार खे चई, अॼु वरी हेव गंद पियो आहे हिते। सो ठीकु आहे। इधर आ सितमगर हुनर आज़माए तू तीर आज़मा हम जिगर आज़माए। बहरहाल बहस जो को फ़ाइदो न आहे। मौसम ॾाढी प्यारी आहे, सुबुह मींहुं वसी चुको आहे ऐं हिन महिल बि इलाही सारो झुड़ वसंदो अलाए न ख़बर न आहे। पूरा 2 थिया आहिनि, असां कलाक में वापसि अची विया आहियूं। हीअ कीमो वरितो आहे ऐं ॿियो छा आहे सुरण, चिकन ड्रम स्टिक्स बि त मां चिकन जी थी कढां ऐं चिकन ब्रेस्ट इहे वरिता ऐं उनखां पोइ इहे सुराण ड्रिंक्स वरिता आहिनि 2। ज़बरदस्त टेस्ट आहे हिननि जो ऐं माशाल्लाह असांजे खाधे सां गॾु ग्रॉसरी में असांजे हे बि शामिलु हूंदा आहिनि लाज़मी, छो त बहरहाल असां मच्छरनि खां सख़्तु ख़ौफ़ज़दा हूंदा आहियूं, सभु जो सभु सॼी फैमिली। ऐं हे नंढियूं नंढियूं शयूं सुराण सभु छा ठाहिणो हिन मां चिकन का अच्छा अलाए छा ठाहींदी, जेको बि ठाहींदी ऐं हिन मां कुझु न कुझु मिल्क पाउडर बचंदो त उनखे मां वरी ॾिसंदमि त छा थी कयां। ऐं उनखां सवाइ हे मां वरितो आहे अरारोट जो अटो, जेको कल्फ पाउडर हूंदो आहे। हिन मां छा ठाहींदमि इहो पोइ यकीननि जॾहिं ठाहींदमि तव्हां सां लाज़मी शेयर कंदमि। सो वियासीं त सभु शयूं वठी आयासीं प्लस हा बेकरी तां सुराण कुझु वरितो, पीनट्स ऐं ॿियो छा सुराण दही फुल्कियूं। ऐं हे मां वरितमि कुझु कलर पेंसिल्स 24 जो हिकिड़ो सेट। अच्छा हिन में हे बि पिया आहिनि पापड़ियूं ऐं मसालो, चिकन टिक्का मसालो, सुराण खे कुझु पचाइणो आहे। मां 3 वरितियूं आहिनि कलरिंग बुक्स, मोकिलिणियूं आहिनि मूंखे जेको आहे गिलगित बल्तिस्तान, उन्हनि ॿारनि जे लाइ सुगंध मूंखे टोपियूं ऐं स्कार्फ बि ठाहे ॾेई वई आहे, त हे बि मां उन्हनि जे उन पैकेट में विझंदमि। कुझु अहिड़ी शयूं मां विझंदमि जेके लास्ट टाइम मां न मोकिलियूं हुयूं, त हे उन्हनि जे लाइ आहे। ऐं हाणे मां हिते तओ बि चाढ़े चुकी आहियां। लाइट असां वटि हली विया एज़ यूजुअल 1:30 बजे, कल्ह 5 बजे आई, इन करे मुंहिंजो लाइव सेशन बि कोन थी सघियो। अॼु जी ख़बर न आहे त केॾी महिल ईंदी। कल्ह मंझंदि जो मां पचायो गोश्त जो बोड़, रस पटाटनि वारो, जीअं सिंपल सिंधी बोड़, ऐं हे राति पचाई गुआर ऐं पटाटनि जी भाॼी। सो हाणे इहे 2 शयूं पयूं आहिनि हिते। तओ मां चाढ़ियो आहे, हिननि खे रखंदमि तए ते, हिनखे बि स्टील जे प्याले में विझंदमि त जीअं गरम थिए ऐं उनखां पोइ मां मानी पचाईंदमि ऐं लाइट जो इंतज़ारु कंदमि। खाइण पीअण खां पोइ विंझी सिंझी पोइ वञी नमाज़ ते बीहंदासीं इंशाल्लाह। ठाव बि अञा अंदरि न कया आहिनि। सिलसिलो हिते अमड़े कुझु न कुझु ॿियो बि आहे जेको मां तव्हां सां शेयर कंदमि, पर हिन महिल लाइट न आहे त मज़ो नथो अचे। हूअं त खणी असांजी ज़रूरत जे लाइ कमकार जे लाइ काफ़ी लाइट आहे, पर जेका बिजली हूंदी आहे रोज़ उहा लोड शेडिंग जे चकर में हली वई आहे। राति बि 3 बजे खां सुबुह 5 बजे ताईं लाइट लही। सुराण मूंखे ॿियो प्यालो त ॾे स्टील जो, ॾिसको ख़ाली आहे हिन साइज़ जो जंहिंमें बोड़ पइजी वञे। 3 खां 5 बजे ताईं यानी सुबुह जो अज़ान आई आहे फजर जी, उन महिल आई आहे लाइट। सोचो असांजी ज़हनी हालत छा हूंदी, न आराम पूरो आहे न कमु पूरो आहे, बसि अलाह रहम करे असांखे। सो फ़िलहालु असांजो लंच जो आहे इरादो तयारु करण जो, पोइ वरी तव्हां सां मिलां थी। फ्री थी वियासीं ऐं 3 थिया आहिनि, लाइट अञा न आई आहे, अलाह कंदो बसि थोरी देरि में अचण वारी हूंदी। हे कपिड़ो मां घुरायो हुयो राजिया ऐं हादिया जी शर्ट्स लाइ 14 अगस्त ते पाइण जे लाइ, त लाज़मी असां सेलिब्रेट कंदा आहियूं सभई। सो इहे मूंखे हिननि जूं शर्ट्स सिबणियूं आहिनि ऐं जल्दी सां सिबी करे वरी TCS में मोकिलणियूं बि आहिनि त जीअं हो टाइम सां पाए सघनि। सो मुंहिंजो इरादो इहो ई आहे अॼु त इंशाल्लाह मां हिननि जी कटिंग कंदमि, कोशिशि कंदमि त सिबणु शुरू कयां। ऐं हे कुझु शयूं आहिनि जेके कल्ह मूंखे आसफ़ा ॾिनियूं। हे मां हुन ॾींहुं पाण बि ॾिठा हुआ जॾहिं मां क्राफ्ट जी शॉपिंग कई, पोइ वरी मां न वरितमि। मां चयमि त इलाही कुझु वरितो आहे त छा वठां, त हे मुंहिंजे लाइ आसफ़ा वठी आई, कल्ह हुन मूंखे ॾिनियूं शयूं। ऐं हे ज़बरदस्त हिकिड़ियूं स्टिक्स आहिनि वुडन, हे ॾिसो पेंट थियल रंगीन सुहिणी इहे बि ॾिनई मुंहिंजे लाइ वठी आई। तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी, माना
ऐं उन्हनि खे बि ख़बर आहे त मूंखे कहिड़ी शइ वधीक ख़ुशि थी करे सघे। हे प्लास्टिक जा पीसिस हिन खे कंहिं सेकेंड हैंड शयुनि जे गाॾे ते नज़र आया त हुनखे लॻो त हे मूंखे कम में ईंदा, त हे बि मुंहिंजे लाइ वठी आई। सो मां इलाही ख़ुशि थी आहियां, ऐं छो त हे सभु शयूं मूंखे ॾाढियूं बेइंतहा पसंदि आहिनि। सो मुंहिंजी कलेक्शन में इज़ाफ़ो थियो, ऐं यकीननि हिननि जो को न को यूज़ थींदो, इहे काई बि शइ मुंहिंजी ज़ाया कोन थींदी इंशाअल्लाह। त इहो बि हुयो मुंहिंजो इरादो त तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि त मुंहिंजे लाइ गिफ्ट्स, अहिड़ा ई क़िस्म जा गिफ्ट्स केतिरी अहमियत था रखनि हर शइ खां वधीक। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां, ऐं बसि वेट था कयूं हाणे असां लाइट जो, सो अलाह कंदो अचण वारी हूंदी। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 ऑगस्ट संडे, ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11:30। सुराणे हिते बिज़ी आहे भाॼियूं कटण में, करेला कटिजी विया आहिनि, छिलजी विया आहिनि, भिंडियूं हिते कटजनि थियूं, ऐं सुराणे सुबुह सां पंहिंजा फेवरेट पास्ता ठाहिया आहिनि जेके हुन फ़िलहालु पाणे खाधा आहिनि अञा ताईं, त जेसि ताईं ॿियो कोई खाए। ऐं मां नाश्तो करे चुकी आहियां, 11 बजे उथी आहियां मां, ऐं हाणे त मुंहिंजी चांहि पई आहे, इहा मां पीअंदमि। हा, इहो ॾींहं जी इब्तिदा आहे। हूअं त अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो सवेर उथियासीं, फजर जी अज़ान सां गॾु ॾींहं जी इब्तिदा सवेर थी वेंदी आहे, पर जीअं त इलाही ॾींहंनि खां मुंहिंजी वेकेशन ख़तमु थी वई त अॼु मां हुनजो फ़ाइदो वठंदे सुराणे घर में हुई त मां सुम्ही पियमि। ऐं ॿियो त न कमवारी मासी खे अचिणो हुयो, न ज़मानदार ईंदो कचिरो खणणु, कोई बि न, खीर वारो ईंदो, बसि उहो बि थी वियो। सो इहा आहे मुंहिंजे अॼु जे हिन ब्लॉग जी इब्तिदा। कुझु टुकड़ा मां कल्ह रिकॉर्ड कया हुआ सैटरडे ते, उहे बि हिन सां ई मिलाईंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरी रिकॉर्डिंग थी थिए त मां हुन में पोइ उहो 2-3 मिंटनि जी 4 मिंटनि जी वीडियो मां पोस्ट नथी कयां। सो इनशाअल्लाह अॼु जो ब्लॉग थोरो वॾो थी वेंदो, छो त 2 ॾींहंनि जो थींदो। कल्ह खां जॾहिं खां मां ॿाहिरि जो मेक ओवर कयो हो, त मुंहिंजो सामान हिते ई फैलियल आहे, छो त मूंखे कुझु ॿियो बि करण जी मर्ज़ी हुई। ऐं हे हिकिड़ो आहे चांहि जी, छा चइबो आहे हिनखे, चांहि जो कुपो कूज़ो, जेको सुगंध मुंहिंजे लाइ खणी आई। कुझु ॿिया बि ठिकर खणी आई, कुझु जेके बोतलूं बि खणी आई इलाही सारियूं, त जीअं तव्हांखे ख़बर आहे मां 3 दॿे वारी माई आहियां। सो कल्ह मां हिन में सुराख कढियो। हिन में सुराख कढणु हुअं त ॾुखियो कमु आहे, ज़ाहिर आहे असां कंहिं कोके सां कंहिं वज़नी शइ सां नथा कढी सघूं, त हिनखे मां पाणीअ में भिॼाए आलो करे तेज़ छुरीअ जी नोक सां आस्ते आस्ते हिन मां मिटी कढंदी वियमि, ॼमियल जेको ठिकर जो चूरो। ऐं फाइनली मूंखे हिन में हिकिड़ो मिली वियो सुराख। सो हिनखे बि मूंखे कुझु डेकोरेट करिणो आहे, ऐं कुझु ज़बरदस्त, कुझु अमेज़िंग हिन मां क्रिएशन मुंहिंजी हूंदी इंशाअल्लाह। त पर सम्झ में हिन महिल मूंखे नथो अचे मां छा कयां, छो त अञा मां हाणे ई थोरी देरि पहिरीं जागी आहियां, अञा ताईं मूं ते सुस्ती तारी आहे। सो वञा थी मां वापसि सुस्ती खे कंटिन्यू करणु, ऐं पोइ इनशाअल्लाह मां इलाही सारा कम करे वठंदमि। 12:30 थिया आहिनि, ऐं मां बि किचन में अची वई आहियां। सुराण त पहिरियों खां ई मौजूदु हुई। मंझंदि जो मां पचाईंदमि कीमे जी बिरयानी, उनजे लाइ सुराण बसर थी कटे, ऐं कीमो मटर ऐं पटाटा, इन्हनि जी बिरयानी मुंहिंजी रेसिपी जी वीडियो मौजूदु अथव, अगरि केर बि ॾिसणु चाहे। ऐं एतिरी देरि में मूंखे कुझु थूम छिलणी आहे, अदरक बि वठी आया हुआसीं त उहा बि पीलणी आहे, ऐं कीमो हिते कढी रखियो आहे, इहो असां कल्ह ई वठी आयासीं। सो फ़िलहालु किचन जो कमु हलंदो, इरादो त कुझु ॿियो करण जो हुयो मुंहिंजो, हिन महिल सॼो साह अटकियो पियो आहे क्राफ्ट्स जे कम में, पर कयां कुझु ॿियो थी। सो पहिरियों लंच ठाहे वठूं। हिते मसालो मुंहिंजो बिरयानी जे लाइ रेडी आहे, पर असां जेको आहे लंच में बिरयानी ठाहिण जो प्रोग्राम कैंसिल करे छॾियो आहे, छो त हीअ बिरयानी पचे पई तारीख़ जी फरमाइश ते। सो उहो हलियो वियो आहे ॿाहिरि, हुनखे कुझु ज़रूरी कमु हो त चए थो हाणे राति जो पचायो, त मां मसालो ठाहे छॾियो आहे, त इहो हिते ई ढके रखंदमि। राति जो बिरयानी पचंदी। कीमो जेको आहे फ्रिज में हली वियो, फ्रीज़र में न, फ्रिज में, छो त अञा प्रॉपर डीफ्रॉस्ट न थियो। ॿियो त असांजो पीठल गरम मसालो थी वियो आहे ख़तमु। त एज़ यूजुअल मां त जीअं घर में पीहंदी आहियां, त इहे दालचीनी जूं टुकड़ियूं उन वॾी बोतल मां कढियूं आहिनि, ऐं अहिड़ी तरह सां फोटा बि जेके आहिनि उहे बि ॾिसंदमि मां, जेके फाटल हुजनि, भुरियल हुजनि, उहो चूरो सॼो मां हिन में विझंदमि, ऐं सुरह जीरी ऐं थोरो जीरो, इहो सभु कुझु हिन में मिक्स थींदो। गरम मसालो घर जो ठहियलु, ऐं हिते मुंहिंजी अदरक थूम पींहजी वई आहे, रेडी आहे। मुंहिंजी मोस्टली चॉप हूंदी आहे, हे जेको आहे पेस्ट न हूंदो आहे, तॾहिं बि अञा मां हिनखे थोरो अञा हिन में हलाईंदमि चॉपर में। सभु मसाला मिक्स थी विया आहिनि। इहे हिते सुराण हाणे कंदी ग्राइंड, ऐं असांजो जेको मसालनि जो दॿो आहे उहो बिल्कुलु ख़ाली आहे। खां बि इलाही चमा थी विया आहिनि, संडे आहे, ज़ाहिरा त कोन ईंदी, सुबुह खां वठी आहिनि।
हे मां सदको वञा पंहिंजी सुराण तव्हां चए थी सुराण आहे न अलाह लोहा लिंग ॾींदई अलाह सही तोखे छा चई मूंखे इहो ॿुधण में आयो ओ अच्छा चए थी सुराण कुकिंग कई आहे हा पर न सुराण कुकिंग न बि करे आहे त तूं ई ठहंदो ईंदी आहे संडे ते बसि शाबस अथई अलाह साईं तोखे अजर ॾींदो। हाणे मां हीअ अदरक थूम जेका आहे उहा कंदमि फ्रीज़ ऐं हे सॼो जेको चॉपर आहे मशीन या आघारे ऐं पोइ हुन बोड़ में विझी छॾींदमि छो त बोड़ में पोइ मां एक्स्ट्रा अदरक थूम न विझंदमि हिन में इलाही रहिजी वेंदी आहे हमेशह मां हुनखे यूज़ कंदी आहियां। चॉपर मां हाणे जो हाणे धोई छॾियो बोड़ में बि अदरक थूम पइजी वई। अॼुकल्ह मां ईअं कंदी आहियां त हे हिकिड़े सिधे ढक ते जेके थोरी किनारी आहे ढक खे न त सॼो हिन जो रस जेको आहे वही वेंदो सिधे ढक ते हिनखे ईअं फैलाए चङी तरह प्रॉपर शॉपर में वेड़े फ्रीज़ कंदी आहियां ऐं पोइ जॾहिं फ्रीज़ थी वेंदो त हिनखे तव्हां ढक तां लाहे हथ सां टुकराए करे नंढी वॾी साइज़ जा पोइ मां हिकिड़े बॉक्स में भरे रखंदी आहियां। लंच में असां पचायूं था तरियल भिंडियूं ऐं मानी। लंच में असां 3 ॼणियूं आहियूं मां सुराण ऐं आसपा त असांजे लाइ इहो काफ़ी थींदो ऐं बिरयानी हाणे राति जो पचंदी। भिंडियूं बसि तयारु आहिनि हिन में हाणे मां मसालो विझंदमि उनखां पोइ मानी पचाईंदमि ऐं हिते थांवनि जो महाज़ जेको आहे उहो सुराण जे बजाए आसपा संभालियो आहे आसपा थांव थी धोए सुराण नमाज़ पढ़णु वई आहे मां हाणे पचाईंदमि मानी ऐं उनखां पोइ मां आराम सां हिन चुल्हनि मां फ़ारिग थी वञी नमाज़ पढ़ंदमि। नमाज़ पढ़ी अची वई आहियां हे आसपा थांव धोई वई आहे ऐं हिते सुराण बोड़ थी गरम करे सुराण में तो पाणी इलाही विझी छॾियो आहे। हे बोड़ जेको आहे ज़बरदस्त क़िस्म जो इहो मोकिलियो मुंहिंजी भाइटी दुआ तारिक ऐं आसपा विया राति जो क्लिफ्टन त हुन इहो बोड़ मोकिलियो त इहो मुंहिंजे लाइ हिननि बचाए रखियो त असां गरम करे इहो बि खाईंदासीं ऐं मां टेस्ट कयो ॾाढी ज़बरदस्त रेसिपी आहे ऐं उनखां सवाइ दुआ थैंक यू सो मच हिकु त मोकिलण जे लाइ ऐं वेरी गुड शाबाश हिकिड़ो सुठो बोड़ ठाहिण जे लाइ ऐं इहा जेका रेसिपी आहे इहा बि अप्रूव्ड ठीकु आहे। सो फ्यूचर लाइ संभाले रखजांइ सम्झे थी न फ्यूचर लाइ सो माशाल्लाह ख़ुशी थी थिए जॾहिं मतिलबु असां जहिड़ा जम्स असांजे ॿारनि में अची वञनि असां जहिड़ियूं आदतूं हरकतूं त ॾाढो मज़ो थो अचे। तव्हांखे थोरो ॿाहिरि जो सीन ॾेखारे अचां। ॿाहिरि जी हीअ सूरत हाल आहे 3 थिया आहिनि बोर्ड इग्नोर कजो प्लीज़। कल्ह खां मुंहिंजा हे 2 दॿा हिते पिया आहिनि त हिननि खे खणी मां शेड में रखां त मूंखे अञा हिननि में वार्निश ऐं पेंट बाक़ी आहे जेको मां कंदमि ऐं मां हिते पंहिंजी कुंड खे बि ॾिसणु आई आहियां। अॼु मां हिते निकिती न आहियां ॿाहिरि हिते त वसे मींहुं ठीकु आहे ऐं मोटर बि हलायो आहे असां एहतियातन। अॼु असांजी लोड शेडिंग वारी लाइट कोन वई त मूंखे इहो भउ थियो त बारिश जे करे लाइट हली वञे इन करे मोटर हलायो आहे त जीअं थोरो पाणी भरिजी वञे। ऐं हाणे मां लंच कंदमि ऐं तव्हांखां मां हिन ब्लॉग में मोकिलाईंदमि छो त अॻियां मूंखे कम त इलाही आहिनि कुझु रिकॉर्ड करण जहिड़ो हूंदो त मां ज़रूरु रिकॉर्ड कंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सलामत हुजो आबाद हुजो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग में मिलंदासीं। अॼु जे हिन व्लॉग लाइ मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। गोड़ इलाही आहे इग्नोर कजो प्लीज़ मां वराए थी चवां छो त इहा असांजी मजबूरी आहे। ऐं उनखां सवाइ हा मूंखे इलाही सारा कम करणा आहिनि पर वीडियो इलाही वॾी थी वेंदी तंहिंजे करे मां चाहियां थी उन्हनि कमनि जी जेका आहे न मां रिकॉर्डिंग अलॻि सां करे उहा तव्हां सां शेयर कंदमि। सो सुभाणे ताईं या नेक्स्ट व्लॉग ताईं मोकिलायूं था इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। इजाज़त ॾियो तेसि ताईं अलाह वाहिद।